बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अॼु असां मौजूद आहियूं सारस एंड न्यास सीड कंपनी जे प्लांट नंबर 1 ज़मींदार मोहम्मद ख़ान वसाण अब्बास फार्म ते, जिते असांजी तक़रीबन 150 एकड़ TD1 जो प्लांट लॻल आहे। ऐं अॼु आउं पाण विज़िट करण आयो आहियां। असांजो फस्ट विज़िट आहे हिन कणक खे तक़रीबन 18 अक्टूबर जी आहे ही काई। ऐं असांखे मूंखे लॻे थो त फेबररी जी 15 या 16 ते ही कणक मार्केट में अची वेंदी। ऐं हीअ असांजो पहिरियों प्लांट आहे जेको तव्हांखे असां हिन वीडियो ज़रिए मुतारिफ़ करे रहिया आहियूं। ऐं जेके हिते एप्लीकेशनूं यूज़ थियूं आहिनि, भाण भितर ऐं दवाउनि जी जेके ज़िंक जेके बि एप्लीकेशनूं मोहम्मद ख़ान ज़मींदार यूज़ कयूं आहिनि, उहो बि हिन वीडियो जे ज़रिए तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचो त पहिरीं साईं मोहम्मद ख़ान खां पुछूं था त जेको पहिरें तव्हां हिन ते कहिड़ियूं एप्लीकेशनूं यूज़ कयूं आहिनि ऐं ॿिज जो सोर्स ॿुधायो असांखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियो, अॼु असां अब्बास फार्म ते मौजूदु आहियूं ऐं हीअ तव्हां बिल्कुलु तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ कणक जेको ॿिज आहे सो हाणे कणक तयारु थी चुकी आहे, दाणो पको थी वियो आहे, दूधिया पोज़ीशन मां निकिरी चुको आहे। ऐं हमेशह तव्हांखे अॻु में बि असां ॿुधाईंदा रहंदा आहियूं त TD1 जेका आहे सा अर्ली मेच्योर वैरायटी आहे, 120 ॾींहंनि में लहंदी आहे। त अॼु 6 फेबरवरी आहे, त इन जी माना आहे त हीअ 18 अक्टूबर वारी पोखी माना बाक़ी 12-13 ॾींहं या 15 ॾींहं वधि में वधि जेको आहे सो हिन में ॾांटरे में आहिनि ऐं लाबारो शुरू थींदो। हिन कणक ते जेको आहे सो हस्ब मामूल जीअं असां एप्लीकेशन यूज़ कंदा आहियूं त 1.5 बोरी DAP तरे मज़ ऐं उन सां गॾोगॾु ह्यूमिक एसिड ऐं अमोनियम सल्फेट जो अधु कटो जेको आहे सो लॻायो वियो आहे। उन खां पोइ हिन में यूरिया जूं 3 बोरियूं ऐं NP जी हिकिड़ी बोरी बि जेका विच में ॾिनी वई आहे। ज़िंक जो जेको आहे सो हिन में हिकिड़ी थैली इस्तेमालु कई वई आहे। उन खां सवाइ आयरन बि हिन में जेको आहे सो मथां स्प्रे कयो आहे ऐं जेको पोटाश वग़ैरह तरे में त कोन ॾिनो वियो आहे, पर उन जा स्प्रे कया विया आहिनि जेको FMC जो केटालस आहे। ऐं हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे बहितर आहे। अच्छा, हीअ सॼा ॿिज जा प्लाट आहिनि। ॿिज जा प्लाट आहिनि, तक़रीबन को 150 एकड़ जे क़रीब TD1 लॻल आहे। उन मंझि हीअ सोर्स जेको आहे सो टंडोजाम यूनिवर्सिटी जो जेको लतीफ़ फार्म आहे उनजो आहे बेसिक सोर्स TD1 जो। ऐं हिन में जेकॾहिं मिक्सिंग असां खणी चऊं का थी हुजे त उहा 0.5% आहे, वधीक कोन्हे को, यानी किथे किथे को दाणो थियो आहे। ऐं हमेशह ॿिज ठाहिण जे लाइ क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे, त उहा क़ुर्बानी शुरार जेका असां सेक्रीफाइस जेको चवंदा आहियूं उहा असां सुभाणे कंदासीं। यानी हिन ते रोगिंग शुरू थींदी, जेको बि थोरो घणो दाणो किथे किथे मिक्सिंग जो आहे त उहो कढी हीअ जेको आहे ॿिज इंशाअल्लाह ताला प्योर ठाहींदासीं। ऐं इहो हर साल ठाहींदा रहंदा आहियूं। इहा असांजी रवायत पर इहा आहे त ॿिज निज हुजे ऐं आबादगारनि खे जिथे बि हीउ ॿिज ॾिजे त उहे जेको आहे सो ख़ुशि थियनि ऐं ख़ुशीअ सां जेका आहे शइ ख़रीद कनि। महिरबानी साईं मोहम्मद ख़ान साहब। आबादगार दोस्तो, असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त असां बहितर में बहितर ॿिज ठाहियूं। हीअ असांजो हो सारस एंड न्यास जो प्लांट नंबर 1। ऐं नेक्स्ट वीडियो में असां खणी ईंदासीं पंहिंजे ॿिए प्लांट ते, जिते असांजे बेनज़ीर TD1 ऐं इमदाद लॻल आहे टालपुर फार्म ते। तो ॿियो जेकी वीडियो असांजी हूंदी असांजी ॿिए फार्म जी सारस एंड न्यास जे तरफ़ां हूंदी। महिरबानी।